ख्वाब में मूं आहे ॾिठो मदीनो विसरे नथो सो मूंखां महबूब जो मदीनो अज रात ख्वाब में मूं ही ख्वाब ने अधूरा जो मालिक कंदो नेठ पूरा ही ख्वाब ने अधूरा मुझो साईं कंदो नेठ पूरा दुख दर्द दूर थींदा मूं मिस्कीन जा समूरा दुख दर्द दूर थींदा हिन जमायत जा समूरा ॿियो छा खपे असांखे ॿियो छा खपे असांखे रुगो यार जो मदीनो अज रात ख्वाब में मूं आहे ॾिठो मदीनो विसरे नथो सो मूंखां महबूब जो मदीनो अज रात ख्वाब में मूं आवाज प्यो बचे जो भरे छिरकुमा उथियो दीवानो ख्वाब में होयो अचानक नंढड़े बार जो ताह कई त ख्वाब टूटी आवाज प्यो बचे जो भरे छिरकुमा उथियो खोलिय में अखियूं जॾहिं मूं घर में सुतो पयो खोलियूं अखियूं पंहिंजूं घर में सुतो पयो रोई चय में शल ईंदो रोई चय में शल ईंदो जल्दी अहिड़ो ॾींहुं को महीनो अज रात ख्वाब में मूं अदा आहे ॾिठो मदीनो विसरे नथो सो मूंखां महबूब जो मदीनो अज रात ख्वाब में मूं अल्लाह जी ज़ात शल सभिनी दीवानन के हुजूर जे दर जी हाज़िरी नसीब फरमाए आमीन चो मुझा सोना अल्लाह का दुआ घुरो मौला कदे 15 शोबान जी रात हुजूर जे अंगण ते नसीब फरमाए जा कदे 21 रमजान काबतुल्लाह जे सहन में नसीब फरमाए जा मौला कदे ईद उल फितर मिस्कीनन जे मददगार यतीमन जे यार जे हुजूर में नसीब फरमाए जा दुआ घुरंदो रहो मुसलमान तो वट पैसा नाहिन वडी गाल कोने मुझे मुस्तफा के रब वलो अमीर बनाए छड़ियो याद रखी छड़ जेते न मुझो सुनो रब्बे जुल जलाल राजी थींदो आ त मुझा दोस्त दुनिया दिसंदी आ तवा बि ॾिठा होंदा केतरा ई छोलन विकण वारा वनी हज उमरो करे आया हज करे आया छोलन विकण वारा ऐ मुझा मिठा या मुझे करीम रब जी मर्जी आ माफ कजो बस मां मजबूर हां यह दिल जो दाह करण ते थकजी पिया हो त मां दुआ घुरण ला भी तैयार हां चओ त मां कुरान जी आयत जो तर्जुमो करे वठा अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा बानड़ो सुभाणे जेका रात जेका अज रात मदीने में हली रही आ अज रात मक्के में हली रही आ सच पुछ मुसलमान बस रुगी अखियों बंद करे दिल में ख्याल कर भले हिते 14 तारीखा मक्के मदीने में 15 उतों जो वंड तो के हिते मिलण में देर कान थींदी ओ मुसलमान जे कदे सखर जे शहर में गिरड स्टेशन में लाइट हली वने हिते बंद थियण में देर कान थींदी आ पर हिते ऊंद
हूंदा ही हुजे हुते रुगी बल्ब ॿरी वञे गिरड में लाइट अची वञे हिते ॿरण में मिंट लॻंदो आहे जेकॾहिं बिजलीअ जो कनेक्शन मिंट में सखर मां ॻोठ कांडेरे कीरियो में बल्ब ॿारे सघे थो ए दिल जो इश्क वारो कनेक्शन मदीने वारे मीर जे दरबार जो कुर्ब तोखे हिन पट ते बि ॾियारे सघे थो मामिलो सॼो कनेक्शन जो आहे मुसलमान जेकॾहिं कनेक्शन न हूंदो हींअर बि हेतिरा ई बल्ब ॿरनि ॾींहुं लॻो पियो आहे रुगी जिथो पावर थो अचे रुगी हिकिड़े तार खे परे करे हिते जो हिते ऊंदाही थींदी कान थींदी जवाब ॾे मामिलो सॼो कनेक्शन जो आहे पावर केतिरो बि हुजे जे कनेक्शन मिलियल हूंदो त ऊंदाहीअ में रोशनी थींदी पर जे कनेक्शन निकिरी वियो त रोशनाईअ में बि ऊंदहि थी वेंदी हिन दुनिया जे रोशनीअ लाइ हिन तार जो कनेक्शन ज़रूरी आहे हिन मदीने वारे मीर सां कुर्ब जे लाइ हिन दिल वारी तार जो कनेक्शन हुजणु ज़रूरी आहे जेॾी महिल हिन तुंहिंजे दिल जो कनेक्शन मिली वियो रब्बे काबा जो कसम खणी थो चवां त तूं दुनिया जे कंहिं बि खिते में हुजी न तोखां ख़ुदा दूर आहे न मुंहिंजो मदीने जो घोट तोखां दूर आहे हे दिल जो कनेक्शन हुजे ईमान वारनि सां मुंहिंजो करीम रब भी हमेशा गॾु मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा भी गॾु अल्लाह जा बानड़ो सुभाणे जेका रात उहा एडी अजीम रात जह रात ला मुझे करीम रब फरमायो हामीम वल किताबिल मुबीन इन रोशन किताब जो कसम इन कुरान करीम जो कसम मुझे रब जे ज़ात खणी करे फरमायो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिन मुबारकतिन इन्ना कुन्ना मुनज़िरीन इन रात में अल्लाह जे ज़ात फरमायो कुरान करीम के इन बरकत वारी रात में भी नाज़ुल असा फरमायो आ असा टे जारी दड़हों छामे बर बयान छामे फरमायो आ नाज़ुल रात में कुरान के अल्लाह नाज़ुल छामे कयो जवाब दे मुसलमान कुरान के अल्लाह नाज़िल छामे कयो अन्या तो के समझाया अल्लाह जे ज़ात बाबरकात हजरत मूसा अलैहि सलाम के फरमायो व इज़ वाअदना मूसा 40 लैलतन ऐ मुझा मूसा जी मुझा करीम रब तौरात खपई हा मुझा मौला हलिया 8 दिहाड़ा न 10 दिहाड़ा न 40 रातियों कोहे तूर ते हलिया सुनो कलीमुल्लाह 40 ॾींह 40 रातियों कोहे तूर ते रहो मुके जवाब दे सुनो मूसा जिते 40 रातियों रहो उते 40 ॾींह होया या न होया लेकिन अल्लाह कुरान में ॾींह जो जिक्र न कयो खुदा कुरान में रात जो जिक्र कयो मौला रात सा गड ॾींह भी हुया रब फरमायो ओ सवाल करण वारा तोखे कदह अकुल इंदो कदह सोचींदे त आशिक पंहिंजे माशूक जे मुलाकात ला ॾींह न रात जो इंतखाब कंदो आ जे चाही थो त मूंखे करीम रब जे कुर्ब जी मुलाकात नसीब थी वञे जे चाही थो त अल्लाह जे रहमत जो मूंखे उहो नुज़ूल जी तजल्ली नसीब थी वञे त आधी जो जाग त लगई भाग आधी जो जाग त लगई भाग दुनिया निंड में पई हुजे सियारो तुझे जिस्म के ॾकणी लगी पई हुजे ॾकंदे ॾकंदे वुज़ू करे चुप चुप करे तहज्जुद जा नफिल पढ़ त मुझे करीम रब जो कुर्ब ॾिस त कीअं थो यार मेहरबानी करे अजीज़ाने मन मुझे करीम रब जा बानड़ो अल्लाह जे ज़ात फरमायो कुरान के नाज़िल कयो सी रात में और बरकत वारी रात में असा टे जारी दड़हो फीहा युफरकु कुल्लु अम्रिन हकीम इन ही रात में असा आसमान ता हर एक हुक्म अलग अलग मुझा दोस्त अजीज सादन लफ्ज़न में चवा जे जिंदगी खपई रात जो जाग इज्जत खपई रात जो जाग सेहत खपई रात जो जाग पसंद जी ज़ाल खपई रात जो जाग मुश्किलात खां आसानी खपई रात जो जाग इज्जत खपई रात जो जाग
नौकरी खपई रात जो जाग, जमीन खपई रात जो जाग, मदीने जी टिकट खपई रात जो जाग, नसीब खपई रात जो जाग, मुकद्दर खपई रात जो जाग, जेकी खपई उहो मिलदी रात जो जाग त लगई भाग। रात जो जाग याद रखो आशिकन वटे, ओशाकन वटे, अहले दिल वटे, अहले तसव्वुफ वटे रात खे फकीर सॾियो वियो आ, ॾींहं खे आलिम सॾियो वियो आ। रात खे फकीर सॾियो वियो आ, ॾींहं खे वक्त जो आलिम सॾियो वियो आ। रात खे वक्त जो फकीर, ॾींहं खे वक्त जो आलिम। छो आलिम ओहो हूंदो आ उन जाॾो मसलो खणी वञ साईं सदा वाह मां ब्रेच मां मच्छी हथ कई थमे ॾे ख़बर। आलिम पुछंदो ॾे ख़बर मच्छी जेॾी महिल तो हथ कई त छा मुअल हुई जेरी साईं मथों तरंदी पई अचे, पर मना हुई मुअल ईअं मथों ऊंधी लगी पई अचे और आहे 10 किलो जी। आलिम चवंदो त इहा हराम थई ने के हथ न लाए। छो त मच्छी जे ला शर्तार त मारींदड़ जो हथ या उन जे हथ वारी का शे उन खे लगे त बाद में हलाल थींदी आ। इहा हलाल यानी आलिम जो कम हलाल ऐं हराम खे पधरो कंदो आ। ऐं ॾींहं इन करे आलिम सॼो वियो आ जो ॾींहं जो ख़बर पवंदी आ त हे कारो आ, हे भूरो आ, हे अछो आ, हे सूरो आ, हे अमीर आ, हे गरीब आ, हे हीअं आ, हे हीअं। ॾींहं जो ख़बर पवंदी आ। रात खे फकीर छो सॾियो वियो आ? फकीर रंग जो कारो हुजे या भूरो हुजे, नंढो हुजे या वॾो हुजे, फकीर जो हिकिड़ो ई कमु हूंदो आ, झोली भरियो बीठो हूंदो आ, खाली झोली खयो बीठो हूंदो आ। भर दो झोली मेरी ताजदारे मदीना, भर दो झोली मेरी ताजदारे मदीना, जाके मुड़ जाऊंगा मैं न खाली। रात जो जेको भी जागदो आ वो फकीरन वांगुरु सवाली हूंदो आ। अमीर हूंदो आ तॾहिं बि ॾिसण में कोन ईंदो आ, गरीब हूंदो आ तॾहिं बि ॾिसण में कोन ईंदो आ। जो त रात हिजाब जो पर्दो हूंदो आ, रात जो उहो जागंदो आ जेको यार सां मुलाकात करणु चाहींदो आ। रात जो जाग मुसलमान, सुभाणे जेका रात आ इंतहाई अजीम रात आ। जेकर खुदा जी ज़ात तोखे सॼी रात जागण जी तौफ़ीक ॾिनी आ, जाग। पर जे सॼी रात नथो जागी सघीं, लाज़मी नाहे त सॼी रात जाग। जेतिरी अल्लाह हिम्मत ॾेई सिज लहंदो आ, रहमत जा मलाइक ऐलान शुरू कंदा आहिनि, आहे को घुरण वारो, आहे को बे औलादी जेको घुरे औलाद उनखे ॾिनो वञे, आहे को बीमारीअ खां तंग बीमारीअ जी शिफ़ा ॾिनी वञे, आहे को मुश्किलातुनि में घेरियल उनखे मुश्किलातुनि खां आसानी मिले। मदीने जे मीर फरमायो जेसीं बाग फुटंदी आ, सिज जेसीं कनी न कढंदो आ, तेसीं अल्लाह जे रहमत जा ऐलान थींदा आहिनि। ओ मुस्लमान, अञा सादन लफ़्ज़नि में तोखे वेझो करे सम्झायां। जून में असां वटि पाकिस्तान में हुकूमत जे तरफ़ां छा पेश कई वेंदी आहे? चो बजट। छा पेश कबी आहे? बजट। उन बजट खे ॾिसण जे लाइ हीअं गहरी अख सां केर वेहंदा आहिनि? चो नौकरीअ वारा जन खे पघार जो आसरो हूंदो आहे। टीवीअ ते केर हिया क्यों वेहंदा आहिनि जन खे आसरो हूंदो आहे 5% वधंदी, 10% जा हिते वधंदी, फोन कंदा 10% वधी वे, 5% वधी वे। ॿिया ग़रीब गॾा गॾा धूड़ जी पैमो जो छा वञे, मूंखे छा मिलंदो, मूंखे महिनत करणी आहे। यानी जंहिंखे आसरो हूंदो आहे, अखियूं विझी उहो वेहंदो आहे। सुभाणे रात में जंहिंखे रब जे रहमत में आसरो हूंदो, उहो जागी पंहिंजे यार खे मल्हाईंदो। बजट विरहाए भी, बजट विरहाए भी ईंदड़ सॼे साल जी दुख कंहिंखे मिलंदा, सुख कंहिंखे मिलंदा, ज़िंदगी कंहिंखे मिलंदी, मौत कंहिंखे मिलंदो, ख़ुशियूं कंहिंखे मिलंदियूं, दौलत कंहिंखे मिलंदी, सभु कुझु सुभाणे रात में वंडबो। मुस्लमान, हिकिड़ी रात जाग, सॼो साल वेही ठठ कर, जागी अल्लाह जे दरबार में, पाण बि जाग, पंहिंजे बचड़नि खे जागा। मासूमनि बचड़नि खे ॿुधाए त मुंहिंजा बाबा अॼोकी रात ॼाट नहीं ठकावन जी रात कोन्हे,
अजो की रात मुंहिंजा बचड़ा वुज़ू करे रब जो क़ुरान खोल पंहिंजे न्याणियुनि खे चओ पंहिंजे घर वारनि खे चओ अल्लाह जूं बानियूं सॼो साल जे बादशाहीअ में रहण चाहियो थियूं त मिंट कयो मुसल्ला विछायो रब जे दरबार में रोई दुरूद जूं लोलियूं ॾियो अल्लाह जे ज़िक्र जूं ॿोलियूं कयो मुंहिंजो सुहिणो रब राज़ी थींदो हिते बि भलाई थींदी त हुते बि भलाई थींदी ईअं कंदासीं चओ इंशाअल्लाह ताला मुझा दोस्त अजीज रात जो जागी करे पंहिंजे करीब रब खे राज़ी करणो आहे सुभाणे की रात में रात जो मुकाम ते वञण मुझे यार जी सुन्नत आहे तवज्जह कयो असा मानू कदे कदे असा सोच रात जो न बचरियो ही छा रात जो मुकाम ते बेवकूफ भज मुकाम का ए खुदा जा बाना बुजुर्गान दीन त फरमाइन था जे तन्हाई में रात जो वनी थो रात जो किथे रहणो थई रोड रस्ते ते न रहो मुकाम भर में हलियो वञो उन मुकाम में रात रही पो रोड रस्ते ते न रहो सोना मुकाम में फरमाइंदा हा मुकाम में छो पाण फरमाइंदा सजे मुकाम में हिकड़ो बि अहले दिल हुदो त सजे मुकाम ते रहमत जो नुज़ूल सजे मुकाम ते भी हिकड़ो जे करे को खुदा जो ज़ाकिर बानो हुंदो खुदा जो खाइफ बानो तदफीन थियल हुंदो कब्र में सुतल हुंदो उन हिकड़े जे करे सजे मुकाम जे मथा कुर्ब हुंदो आ रोड ते तलाए कहीं पिया अचन कहीं पिया वञन रोड ते छा मिलंदी त मुंहिंजा दोस्त मुकाम खां डिजंदो उहो जेको ड्रेजू हुंदो तू छाका तो डिजी मरणो त आहे पंहिंजे घर खां डिजबो या पंहिंजे घर में दलेर थी बो यार जवाब त मानू बाहर पे डिजंदो जानो घर पहुतुस जानो घर पहुतुस हेॾे घर पहुचंदा मानू दलेर थी वेंदो आहे खुदा जा बाना पंहिंजे घर में मानू दलेर थींदो आहे इहा क़बर तुंहिंजो मुंहिंजो असली घर आहे तुझो मुझो असली घर आ तुझे मुझे वडन जो घर आ जिते सुता पे हलण पंहिंजे वडन जे घर खे त मानू मिल्कियत समझंदो आ उन खां डिजंदो थो रहिया मुकाम खां डिजंदो न कर बल्कि मुकाम में वींदो कर बार बार वींदो कर मदीने जे साईं फरमाए मन ज़ार क़ब्र वालिदैहि औ अहदुहुमा कुल यौम जुमअतिन गुफ़िर लहू कुतिब बर्रा अबे अम्मा जे मुकाम बाज़ार ते वींदो कर वनी ज़ियारत कंदो कर त रब तुंहिंजा बि गुनाह माफ़ करे रब उन्हनि जा भी गुनाह माफ करे छड़े सुभाणे जी रात जागंदासीं बि चओ इंशाअल्लाह ताला खुदा तौफीक दे जंहिं जंहिंखे नमाज तस्बीह अचे थी पंहिंजे मुंहं सां पढ़े छो त नफ़िली इबादत नथी अचे त जिथे जमायत थे वञी जमायत सां गॾु पढ़े पर रात जो मुकाम ते वञ अबे अम्मा जे मज़ार ते वञ त अल्लाह उन्हनि जा बि बेड़ा पार करे तुंहिंजा बि रब खे तुंहिंजे मुंहिंजी इबादत जी ज़रूरत कान्हे रब ॾिसे थो त मुंहिंजे यार सां निस्बत कहिड़ी थो गंढे मुंहिंजो मदीने जो मीर इन रात में जन्नतुल बक़ीअ में हुयो अम्मा आयशा सोहनी गवाही थी दे त आधी रात जो ॾिठम त मुंहिंजा महबूब न आहिनि निकिरी पस त मुंहिंजा महबूब आधी जो काॾे विया वञा ॾिसां त जन्नतुल बक़ी में मुंहिंजे मुस्तफ़ा जे अखिड़ियुनि मां नीर पिया मुझे महबूब जे अखिड़ियुनि मां लुड़क पिया लड़न मुंहिंजो करीम मुस्तफ़ा जन्नतुल बक़ी में वेठो आहे मुसलमान इन रात में जाग अल्लाह जे दरबार में दुआऊं घुर अल्लाह जी ज़ात तो असांजी दुआऊं क़बूल फरमाए वक्त ॾाढो ज़्यादा शाबस हुजे तव्हांखे अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे अल्लाह तव्हांखे आबाद रखे अल्लाह से तव्हांजे रिज़्क़ रोज़ीअ में बरकतूं अता फरमाए यादि रखो मुसलमान भाइरो ॻोठ कांडेरे कीरियो वारा ऐं ओड़े पाड़े खां अचण वारा ही जेके महफ़िलूं हन हे ज़िंदगी में वरी या नसीब हन ख़बर न आहे कॾहिं मिलन किथां खां मुंहिंजे दोस्त अली मोहम्मद ॾकण उनजो साथी किथां खां आहिनि ख़बर अथव किथां खां आहिनि लाखा रोड जे वेझो एॾो खखरी अलाए किथां खां वीचारा हिते पहुता आहिनि ही दोस्त मुंहिंजा मेतला या हिते जेके ॿिया आया हो अलाए किथां किथां खां आया हो यादि रखो हे छा जो ईसा वीचारो किथां खां आयो आहे पर इहो पाण न आयो आहे ही जेके आया हो तव्हां पाण न आया हो जंहिंजो न जिथे वंड हूंदो आहे उहो ते ज़रूर पहुचंदो आखिरी जुमलो ॿुधो अथव त दाणे दाणे ते ॻाल्हायो दाणे दाणे ते खाइण वारे जो नालो लिखियल हूंदो आहे सभिनी जो यकीन आहे न सभिनी जो यकीन आहे न लेकिन इहो यकीन अञा असांजो थोरो आहे मुंहिंजे रब जी कुदरत अञा वॾी आहे मुझे रब जी कुदरत अञा वॾी आहे तो असांजो एतिरो यकीन आहे त दाणे दाणे ते खाइण वारे जो नालो लिखियल आहे ओ मुंहिंजा मुसलमान जवाब ॾे जेॾीमहिल न अटो पीसंदो आहे त उहो हिकिड़ो दाणो ॾे ख़बर केतिरो फैलिजी वेंदो आहे जवाब ॾे ओ हिकिड़ो दाणो केतिरो पे तुंहिंजो मुंहिंजो यकीन आहे त दाणे दाणे ते खाइण वारे जो नालो लिखियल आहे पर मुंहिंजे रब जी कुदरत ॿुधाए थी त हिकिड़े दाणे ते जेकर 50 जो नालो लिखियल आहे त तुंहिंजो रब कादिर आहे उन हिकिड़े दाणे खे 50 में पहुचाए छॾींदो आहे
मुझो अल्लाह उहो आहे जेको हिकिड़े दाणे खे 50 ते पहुचाइण ते क़ादिर आहे। उहो मुझो अल्लाह तुंहिंजो मुझो बेड़ो पार करण ते बि क़ादिर आहे। अचो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अज़म कयूं त इंशा अल्लाह ताला सुभाणे राति जागंदासीं, जेतिरो थी सघंदो जागंदासीं। रुगी जागण काफ़ी कोन्हे को, इहा ॻाल्हि बि ॿुधो। जेकॾहिं मुंहं खे धोई ॿाहिरि निकिरी वरी मिटीअ मां हथ भरे वरी बूथ ते हणे त मुंहुं जहिड़ो धोतो तहिड़ो न धोतो। मुंहिंजा दोस्त ईअं आहे या न आहे? ऐं मुस्लमान इन राति जो मक़सदु आहे जे राति जो जागी अल्लाह जो कुर्ब मिले त उनखे वरी संभालजा, कंहिंजो हक़ न खाइजा, कंहिंसां ज़ुल्म न कजा, कंहिंसां ज़्यादती न कजा, कूड़ न ॻाल्हाइजा, ठगी न कजा, सचो ऐं सुहिणो इंसान थी रह। ख़ुदा जो कसम जॾहिं सुभाणे न का ॻाल्हि अचे वञी तूं सचो हुजी त तुंहिंजो दुश्मन बि चवंदो ॿिया क़ुरान खणनि आहे दुश्मन पर ॻाल्हि करे न जी ॻाल्हि मथां ही आहे। अहिड़ो सचो थी जो मुंहिंजो अल्लाह तोखे दुनिया में इज़त वारो करे। अल्लाह जी चो त देगियूं बि सफ़ा ठरी वयूं हूंदियूं, थधि ॾाढी आहे। अल्लाह जी ज़ात क़ुरान जी आयत पढ़ियमि वहु वल्लज़ी यक़बलु तौबत अन इबादिही। मुसलमानों कुरान खोलियो, सूरे शूरा के पढ़ियम वहु वल्लज़ी यक़बलु तौबत अन इबादिही। उहो ऐलान करे रहियो आहे ऐं उहो ऐलान करे रहियो आहे केर चो मुंहिंजो सुहिणो करीम रब ऐलान करे रहियो आहे अल्लज़ी यक़बलु तौबत अन इबादिही। उहो ऐलान तो करे त तुंहिंजो अल्लाह उहो आहे जेको पंहिंजे बाननि जी तौबह क़बूल कंदो आहे। तुंहिंजो अल्लाह उहो आहे जेको पंहिंजे लफ़्ज़ ॾिसो क़ुरान जो अन इबादिही, जेको पंहिंजे बाननि जी तौबह क़बूल कंदो आहे। जेको तोखे मूंखे पंहिंजो थो चवे उनजो इहो प्यार आहे या दुश्मनी आहे? जवाब त ॾे यार। तू पंहिंजो कंहिंखे चवंदो ख़बर है मुंहिंजो आहे, मुंहिंजो आहे माना जो नालो न वठिजा, हिन ते चीच खई त बाह कटे छॾींदो सही छो त मुंहिंजो आहे। जंहिंसां तुंहिंजो प्यार आहे उनखे तू चवी मुंहिंजो आहे। मुंहिंजे रब जो तोसां प्यार आहे, मुंहिंजो रब थो चवे त तूं मुंहिंजो आहीं। अल्लाह फरमाए तुंहिंजो अल्लाह उहो आहे जेको पंहिंजे बाननि जी तौबह क़बूल कंदो आहे। रुगी तौबह क़बूल न वयअफू अन सय्यआत, जेको गुनाहनि खे बि मुआफ़ करे छॾींदो आहे। तुंहिंजा जेके दफ़्तर भरियल आहिनि उन दफ़्तरनि खे धोई साफ़ करे छॾींदो आहे। वयअलमु मा तफ़अलून, ऐं उहो रब तुंहिंजो उहो आहे जेके सभु ख़बर आहे तूं जेकी कुझु करीं थो, लिकी करीं तॾहिं बि उन खां ॻुझो नाही, ज़ाहिरी करीं तॾहिं बि उन खां ॻुझो नाही, माण्हुनि जे विच में करीं तॾहिं बि उन खां ॻुझो नाही, पर जे सवड़ मथऊं विझी करे करीं तॾहिं बि उन रब खां ॻुझो नाही, क़ुरान पढ़ी तॾहिं बि रब खां ॻुझो नाही, बदमाशी करी तॾहिं बि रब खां ॻुझो नाही। इन करे लिकबो उन खां आहे जेखां लिकी सघे माण्हू, मुंहिंजे रब खां न लिकी थो सघी न छुपी थो सघी। उहो तुंहिंजे दिलि में जेको इरादो थो करी उनखे बि ॼाणे थो। मुंहिंजा दोस्त जंहिंखे ख़बर हूंदी आहे उन सां धोखो कबो आहे? जवाब दे, हिकिड़े मिंट लाइ सोची पोइ जवाब दे। ठगी कंहिंसां कबी आहे? जंहिंखे ख़बर न हुजे। धोखो कंहिंसां कबो आहे? जंहिंखे ख़बर न हुजे। जंहिंखे ख़बर हूंदी आहे उन सां धोखो कबो। अंदरो आवाज़ बदमाश उनखे सॼी ख़बर आहे, पादर हणी बूथ फेराए छॾींदी। ठगी उन सां, कूड़ उन सां, जंहिंखे ख़बर कान्हे। लेकिन असां केॾा न अजीब इंसान हो, धोखो ऐं ठगी कंहिंसां था कयूं जंहिंखे सभु ख़बर आहे। जंहिंखे सभु ख़बर आहे माण्हुनि खे ॾिसी असांजो नमूनो कुझु टियों लॻो पियो आहे। वरी जॾहिं पंहिंजे मुंहं सां हूं त शैतान तौबहूं थो पियो करे त ही साॻियो ई आहे जेको अगारो मस्जिद में मुंहिंजा मुर्शिद करीम सजण साईं दामत बरकातुल आलिया फरमाईंदा आहिनि। साईं फरमाईंदा आहिनि त हिकिड़ो पंहिंजो अछो हूंदो आहे न पग पखी जेको डिघी टंगुनि वारो, पाण फरमाए बुख लॻसि ॾाढी, दिलि में ख़्याल कई मच्छी का वारे में कान थी अचे, सोचे सोचे चई हाणे नमूनो थो कयां। वञी पाणीअ जे दुबे ते हिकिड़ी टंग मथे करे, हिकिड़ी अखि ठुप बंदि करे, हिकिड़ी थोरी खोले दुबे ते नज़र विझी बीही रहियो। मच्छी ने ॾिठो माशाअल्लाह टंगड़ी मथे लगी पई आहे, अछड़ो अछड़ो लगो पियो आहे। हे त को वॾो ख़ुदा जो नेक शख़्स अची वियो आहे। हिक ॿिए खे सॾु कयो, वारो कयो, अचो ॾेढिरनि खे मच्छियुनि खे अचो, नेक ख़ुदा जो अची वियो आहे, ख़ुदा जो ज़ाकिर अची वियो आहे, अचो दीदार त कयो। हुन खे सॾु कयो, हेठो ॾिसे इन मां ड्रो कोन थींदो, इन मां हा ॾिठई त ठाहू कीअं अची वई आहे। ऐं ईअं टिबड़ करे जॾहिं सटको ॾेई उॾामण लॻो, हिक ॿिए खे चवण लॻियूं असां त सम्झोसीं त हिकु त ॾाढो नेटा, पर हे त बाज़नि खां बि बुरो हुयो।
ए याद रखी छॾे इंसान अगर दुनिया सां तू पंहिंजा अंदाज मुख्तलिफ कंदे ऐं पंहिंजे करीम रब जे दरबार में तुंहिंजा अंदाज मुख्तलिफ हूंदा याद रखी छॾ मुंहिंजो अल्लाह इज्जत खे तोखां दूर करे छॾींदो छो त मुंहिंजो रब चवंदो मूंसां बि मुनाफ़क़त थो करी इन करे पंहिंजे अंदर खे ऐं पंहिंजे ज़ाहिर खे हिकिड़ो कर जहिड़ो आहियां तहिड़ो मुंहिंजा साईं तुंहिंजो हाँ तू महिरबान ई मूंखे माफ़ कर।